अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे ऋषि बालाजी खान मथां हमलो करे राबेल खे आज़ाद करे ईंदो। छा ऋषि बालाजी खान हाणे पुलिस जे हथां मल्हार खे मारे छॾींदो। छा वरियल खान हाणे मंठार खे मारे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजी यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे पंहिंजी पूरी तयारी करे छॾींदो। मतिलबु त हू हाणे रोशन ऐं मल्हार जो इंतज़ार कंदो। जॾहिं हू आज़ाद थी ईंदा त पोइ उन्हनि खे हथ में हथियार ॾेई इन ऋषि बालाजी खान मथां हमलो करे राबेल खे आज़ाद करे ईंदो। राबेल खे आज़ाद करण खां पोइ इन ऋषि बालाजी खान मथां हमलो करे उन जो कमु तमामु करे छॾींदो ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए हिसाब किताब उन खां पूरा कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ऋषि बालाजी खान जेको आहे पुलिस खे धमकी ॾेई छॾींदो। मतिलबु त सूबेदार खे धमकी ॾेई छॾींदो त तूं वरियल खान जे चवण ते मल्हार ऐं रोशन खे कॾहिं बि आज़ाद न कर। अगरि जेकॾहिं तूं उन जे चवण ते मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कयो त पोइ मुंहिंजा मथे जा सूर बणिजी वेंदा ऐं पोइ ही मूं ख़िलाफ़ थी वेंदा। जेकॾहिं तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं जेल में ई इन्हनि खे जेको आहे सज़ा ॾेई छॾ ऐं इन्हनि खे जेल में ई मारे छॾ। कंहिंखे ख़बर ई न पियो त मल्हार ऐं रोशन बि इन दुनिया में हुया। सूबेदार चवंदो त ऋषि बालाजी खान मां तो पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि, बहरहाल मां छा कयां, मां बि मजबूर आहियां। ऐं वरियल खान जी जेको आहे पूरी कोशिशि लॻी पई आहे त हू रोशन ऐं मल्हार खे जेको आहे आज़ाद करे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे वरियल खान खे साफ़ चई छॾींदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। चाहे शेर दिल ऋषि बालाजी खान मथां हमलो करे या न करे, बहरहाल मां उन मथां हमलो करे मंठार ऐं ऋषि बालाजी खान खे मारे ऐं उन्हनि जो कमु तमामु करे मां पंहिंजी दिलि ठाहींदुसि ऐं पंहिंजे सोट जो पलांद कंदुसि ऐं मां पंहिंजो बि पलांद कंदुसि ऐं ऋषि बालाजी खान जे दिलि में बाहियूं ॾींदुसि। वरियल खान चवंदो सिकंदर खान बसि तूं परेशान न थी, रुॻो जेको आहे मल्हार ऐं रोशन आज़ाद थियनि ऐं असां ऋषि बालाजी खान खां राबेल खे बि आज़ाद करायूं, जीअं हू का छोकिरी खे नुक़सान न पहुचाए। जेकर तूं हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं सब्र कर, जीअं असां राबेल खे आज़ाद करे वठूं। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जी सीधी मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।